जेके जड़ूं मज़बूत न आहिनि उहे बि मज़बूत थींदियूं ऐं वार तव्हांजा किरण बि बंदि थी वेंदा, मतिलबु हेल्दी वार तव्हांजा थींदा। मां सही थो चवां न आंटी अमा? अस्सलाम वालेकुम दोस्तो, सुबुह जा तक़रीबन 7:30 था थियनि ऐं हे मूंखे सुबुह जो नज़र आयो आहे। सीउ बि इलाही थो पए। हिनखे कुझु माण्हू चवंदा आहिनि त घोड़ो, के चवंदा आहिनि बीबी जो घोड़ो आहे। बहरहाल हे चकर न हणंदो आहे, इहा मूंखे ख़बर आहे। हे ॾिसो न चकर हणे नथो, हे थोरो अञा अॻिते भॼे थो वीचारो। अच्छा, ढिॼे हिन लाइ नथो जो सीउ आहे। मां चाहियां पियो त हिनखे मां साइड ते करे विहारियां, पर वरी थोरो दिलि में भउ थींदो आहे त चकर न हणे। दोस्तो हींअर टाइम थियो आहे तक़रीबन मंझंदि जा 2 ऐं असां वञी रहिया आहियूं वेलकेयर हेयर ट्रांसप्लांट सेंटर ते, डॉक्टर वटि जंहिंखां वार लॻाराया आहिनि। अॼु मुंहिंजो हुते सेशन थींदो, मतिलबु PRP चवंदा आहिनि, जेको मथे में ताक़त जूं सुयूं लॻंदियूं आहिनि, छाजूं सुयूं लॻंदियूं आहिनि, इहो तव्हांखे ॾेखारींदासीं त PRP आहे छा। त दोस्तो हींअर तक़रीबन असां अची विया आहियूं, ॾाकड़ू चढ़ूं था मथे। हे एंट्रेंस आहे, हे एंट्रेंस आहे, राइट ते वेंदासीं असां। बिल्कुलु साम्हूं वेलकेयर स्किन एंड हेयर ट्रांसप्लांट सेंटर डॉक्टर ज़ैल लतीफ़, हे दरवाज़ो। दोस्तो जीअं असीं हिते पहुतऊं, सभ खां पहिरीं असांखे बहितरीनु हिकिड़ी चांहि जी ऑफर थी वई आहे। त हे बि मशीनियूं आहिनि, हे अलाए छा जूं मूंखे ख़बर न आहे। ये किस चीज़ की है? ये हाइपो है, जो जिनके फैट बहुत ज़्यादा हो जाता है, जिन पे नेक में या बहुत ज़्यादा फैट को अपनी टमी से कम करना चाहते हैं, तो उसके जरिए इसके ज़रिए हम उनका फैट ख़त्म करते हैं। हलो दोस्तो, हिन सां पंहिंजो वास्तो मतिलबु न आहे, हाणे असांजो वास्तो। अच्छा, PRP कहाँ होती है? ये PRP मशीन है। ये PRP मशीन है हमारी, ठीक है। इसके अंदर हम आपका ब्लड लेते हैं 20 cc। उस 20 cc ब्लड को हम अपनी PRP वायल्स में डालते हैं। इसमें डालते हैं? ये ऐसी PRP ट्यूब्स होती हैं, ये जेल फॉर्म में होती हैं। इसके अंदर डाल के हम मशीन के अंदर इसे 15 मिनट के लिए सेंट्रीफ्यूज कर देते हैं। 15 मिनट के बाद सेंट्रीफ्यूज के बाद हमें हमारा पैकेट रिच प्लाज्मा मिल जाता है, जिसे हम आपके स्कैल्प में इंजेक्ट करते हैं। मैक्सिमम कितने टाइम में हो जाता है, मतलब पेशेंट को ये PRP? मैक्सिमम 15 मिनट प्लाज्मा बनने में लगते हैं और 10 मिनट्स में पेशेंट की 25 मिनट 225 मिनटनि में मतलब तव्हांजी PRP थी वेंदी, जंहिंसां तव्हांजे वारनि खे ग्रोथ, ताक़त, मज़बूती मिलंदी। हेयर फॉल स्टॉप कर देता है ये आपका। वार किरण बि तव्हांजा बंदि थी वेंदा ऐं तव्हांजो ब्लड तव्हांखे लॻंदो, उन जा जेके वाइट प्लेटलेट्स हूंदा आहिनि उहे तव्हांजे डायरेक्ट सर में मथे में वेंदा आहिनि। ये ऐसे ही सही बोल रहा हूं? डॉक्टर साहब, आपका नाम? डॉक्टर अक्सा। डॉक्टर अक्सा, थैंक यू डॉक्टर। दोस्तों हिते मेडिकल स्टोर बि आहे। मेडिकल स्टोर मतिलबु हिन जो पंहिंजो पर्सनल आहे, जेके हे मेडिसन वारनि जे हवाले सां या स्किन जे हवाले सां ॾींदा आहिनि। हे अच्छा, मुझे क्या चाहिए अभी? आपकी ये टैबलेट्स होंगी जो ये आपको नाइट में लेनी है। इससे आप वॉश करोगे। ये आपका शैम्पू है, ये शैम्पू है? यस। और ये आपका सीरम होगा और ये आपका फॉर्म है जो आपने नाइट में यूज़ करना है, ठीक है। यूज़ करना है, ठीक इसके है। साथ एक और आपकी टैबलेट्स होंगी। दोस्तों ये सभु शयूं वरी मूंखे यूज़ करणियूं आहिनि, मतिलबु PRP खां पोइ हाणे हे स्टार्ट थींदियूं। इन्हनि सां वार जेके तव्हांजा पहिरियों वारा आहिनि उहे त सही थींदा ई थींदा, जेके वरी नवां निकिरंदा उहे बि मतिलबु थुल्हा थींदा ऐं जड़ूं मज़बूत न आहिनि उहे बि मज़बूत थींदियूं ऐं वार तव्हांजा किरण बि बंदि थी वेंदा, मतिलबु हेल्दी वार तव्हांजा थींदा। मां सही थो चवां न आंटी अमा? सही बोल रहा हूं न? यस। कंट्रोल। त दोस्तो हींअर वञूं था असां वरी ॿिए स्टाफ ॾे। हे वेठल आहिनि दोस्त ऐं हे हींअर ऑपरेट करे फ्री थी वेठा आहिनि। घर वञण जी हिननि जी तैयारी आहे। अभी घर जाने की तैयारी भाई? जी बस घर जाने की तैयारी है। क्या नाम है आपका? मोहम्मद फारूक। मोहम्मद फारूक, जैसा नाम है वैसा बंदा है। दोस्त नालो छा अथई? वसीम। वसीम बादामी। ओ सॉरी, वसीम लाहौती। लाहौती। यार जैसा नाम है वैसा गेटअप है, कसम से वाकई तुम लाहौती लग रहे हो। लाहौत गए हो कभी? बहुत हैं दोस्तों, ये लाहौती भी आ। अच्छा, हे जेतिरा मिठा आहिनि ॻाल्हाइण जा, उन में ई वरी कम में ही इलाही फास्ट आहिनि। छो जो मुंहिंजी जेका सर्जरी कई आहे उहा हिननि ई कई आहे, फारूक कई, हिन कई आहे। ॿियो डॉक्टर साहब जो भाउ अदनान ऐं साहिल उन्हनि खे ॾिसे पियो ईअं न। ऐं हिते हिकिड़ो छोकिरो हूंदो आहे, गोविंदा, इंडिया मां आयो आहे। हे असांजी ख़िदमत कंदो आहे ॾाढी, मतिलबु कॾहिं राहुल क्या पहले दूसरा नाम क्या है तुम्हारा? मेरा नाम सिद्धार्थ है। सिद्धार्थ मल्होत्रा। और दूसरा गोविंदा? गोविंद। एक नाम बताओ ना यार, ऐसे तो मैं भी परेशान हो जाऊँ। हे दोस्तों, असांखे चांहि पीआरींदो आहे, पाणी पीआरींदो आहे, ॾाढो भलो माण्हू आहे। सिंधी सम्झ में ईंदी थी? भॻवान जो कसम खण। गजब बेइज्जती है। हेलो ठीक है, ओके फारूक भाई, ओके, थैंक यू अल्लाह हाफिज़। दोस्तों अब मैं लास्ट फिर कब आऊँ? एक PRP मेरी हो गई है, 21 दिन के बाद में जाना है। ठीक है भाई, 21 दिन के बाद कभी भी आ सकते हैं। 21 दिन के बाद कभी भी आ सकते हैं। ओके भाई, अल्लाह हाफिज़, बाय बाय। बाय बाय।
तो दोस्तों हींअर वरी असीं वञूं पिया पंहिंजे घर ऐं मां PRP कराई आहे मां बिल्कुलु फ्रेश आहे सेट आहे ऐं इन सां मुंहिंजा जेके वार ग्रोथ कंदा न उहे मतिलबु ताक़तवर मज़बूत हूंदा साहिल तोखे कराइणी आहे PRP हैं मां त करायां तव्हां मूंखे चयो मज़बूत थी हाणे मां ॾिसी आयुमि न त छा करिणो आहे हाणे तूं कराए सघे थो हा माना मुंहिंजा वार बि मज़बूत थी वेंदा मज़बूत थी वेंदा किरण बंदि थी वेंदा अस्सलाम वालेकुम कैसो दोस्त ठीकु ठाक हे हिते गेट ते हूंदा आहिनि चौकीदारनि मतिलबु ख़्यालु कंदा आहिनि अब गाॾी किथे बीठी आहे होॾे हल दोस्तो अॼु कुझु सामान बि वठिणो घर जी शॉपिंग बि करणी मिन्सा खे बि कुझु सामान वठी ॾियणो सो आया हूं शॉपिंग सेंटर में मिन्सा काॾे गुम थी वई आहे मिन्सा काथे ॾिसां ओड़े हेॾे लिखी छा वठी ॾियनि छा इहो हे आहे छा पाए ॾेखार हे वारो हे खपे सही आहे सामान अञा वठूं था कॾहिं लाइ अपर खपे न अपर हे पिया साम्हूं ॾिस ये खपे न साइज़ ना आहे न मुंहिंजी साइज़ न आहे ईमान हिन खड़का हेठि चमक सुनो हा हिननि जो मूंखे आवाज़ बि वणंदो आहे ऐं ख़ूबसूरत बि इलाही आहिनि हे बि भला आहिनि यार हे वरी गोल्डन कलर जा आहिनि आवाज़ बि वाज उतंदे आहिनि हिकु जहिड़ा ई हे भला आहिनि हो वारो गोल्डन तो ई माने मिन्सा सां ॻोल्हनि था ओ हे था चनी हिते वेठो आहे मां पप्पा हिते वेठो आहे असां शॉपिंग करण आया आहियूं मिन्सा ॿाहिरि आई आहे ॿाहिरि छो आई आहे शॉपिंग करण आया त शॉपिंग साम्हूं वञ न करण कुझु वरितो अथई हा छा वरिता अथई सभु वरिता आहिनि हल ठीकु आहे भाउ तव्हां वरितो सभु वरितो मिन्सा खे खपे थी चिप्स छा खपे हा चिप्स साइकिल ते वेंदी न हल चिप्स तो मां तोखे वठी ॾियां चिप्स मिन्सा जे लाइ तयारु पिया थियनि अच्छा मसाला डालना हा मिन्सा जो साहब चिप्स में अटकियल आहे है ना वाह मिन्सा साहब चिप्स में अटकियल आहे किथे आहे चिप्स तीनों फ्लेवर डाल दो मसाला वसाला डालो भाई डालो मसाला मिन्सा खाती है ये देखो भाई ये देखो अरे वाह ये कौन सा मसाला है चिकन चाट है चारी है अफगानी है और बारबेक्यू है स्पाइसी चिल्ली है चिकन चाट है अफगानी है पाकिस्तानी है सब है ना ईरानी भी है सब है भाई सब मिन्सा खाएगी सब खाएगी 50 का कर लो भाई मिन्सा को मिलेगा किसी और को खिलाओगी नहीं और ईमान को खिलाओगी ईमान को नहीं खिलाओगी ईमान डाल दो केचप नहीं मायो नहीं कुछ भी नहीं ओके बटेस मिन्सा ओ मिल गए भाई मिल गए अब देखो सबसे आगे तो दोस्तों फाइनली असां घर पहुची विया आहियूं PRP असांजी कंप्लीट थी चुकी आहे ऐं हींअर मतिलबु उन जेके मेडिसन ॾिनियूं आहिनि मां उहे बि यूज़ कंदुसि ऐं उनजो बि रिज़ल्ट तव्हां सां शेयर ज़रूरु कंदुसि ऐं मां तव्हांखे चवां थो त बेस्ट मतिलबु वारनि जे हिसाब सां डॉक्टर ज़ैन जेको लतीफ़ आहे बेस्ट आहे ऐं तव्हां वञी हिकिड़ो दफ़ो ठीकु आहे तव्हांखे लॻराइणा आहिनि या न आहिनि लॻराइणा हिकु दफ़ो विज़िट ज़रूरु कजो उते अच्छा ज़रूरी आहे त वार लॻरायो तव्हां इन्हनि ई वारनि खे मतिलबु मज़बूत बि कराए सघो था ताक़तवर करे सघो था उन्हनि जो जेको किरण आहे हेयर फॉल आहे उहो बि तव्हांजो रुकिजी सघे जो PRP एतिरो त आसानु आहे मूंखे पहिरियों सम्झ में न PRP मां चवंदुमि यार इंजेक्शनूं सुयूं लॻंदियूं फासी वेंदुसि पर न तव्हांजो ब्लड आहे उहो प्योर तव्हांजे वारनि में लॻे थो ऐं उन्हनि खे जान मिले थी बहरहाल मूंखे तमामु सुठो लॻो ऐं अॻिते जेके मूंसां गॾु इहे वारनि जे हिसाब सां शयूं थींदियूं मतिलबु जंहिं प्रोसीजर मां गुज़रां थो उहो तव्हां सां गॾु शेयर कंदुसि ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं थी सघे त विज़िट कजो तारिक रोड खां भरिसां ई आहे मां तव्हांखे एड्रेस डॉक्टर साहिब मां हिन में नंबर शेयर करे थो सघां जंहिंखे डिस्कस करणी आहे डॉक्टर साहिब नंबर आहे तव्हां हुनखे कॉल करे एड्रेस बि मालूम करे सघो था बहादुराबाद तारिक रोड जे विच ते आहे बिल्कुलु ऐं जेकॾहिं वरी ज़िंदगी मिली त नेक्स्ट वीडियो में पाण गॾु हूंदासीं तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़।